नाज़रीन जमाल थाने जी तमाम ख़बर है जो अवां सां शेयर कयूं पिया। जमाल करमपुर थाने जी हद पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो एक ॾोहारी मारजी वियो जॾहिं त ॿिनि ॾोहारनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। पुलिस ऐं ॾोहारनि जे विच में फायरिंग जो सिलसिलो जारी है। मिलियल ॼाण मूजिबि जमाल करमपुर थाने जी हद में पुलिस ऐं ॾोहारनि जो मुबैना मुक़ाबलो फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि एक ॾोहारी मारजी वियो जॾहिं त ॿिनि ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। पुलिस ऐं रेंजर सटाला वाक़े वारे हंधि पहुता। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग जो सिलसिलो जारी है। ओॾां मारजी वियल ॾोहारी जी सुञाणप सलाह निंदवाणी तौर कई पई वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GT न्यूज़।